बाबा इन खां बेहतर हो त सना खे असां पंहिंजे हथनि सां मारे छॾियूं। हारे ख़राब थियणो त न पियो असांखे। मूं त पंहिंजी इज़त जो ढक रखण जे लाइ अता जे नाकारा पुट सां पंहिंजी धीअ सना जी शादी कराई हुई। इहो न थे ॼातुम त मूंसां ईअं धोखो थींदो। मां त इहा ॻाल्हि मञा थो न त सना मूंसां गॾी घरां ॿाहिरि निकिती हुई। हुन मूंखे चयो त संदसि कमरे में मुंहिंजो साह थो मुझे, तंहिं करे हवाखोरी जे लाइ हुनखे ॿाहिरि वठी वञो। ओचितो हुन पर्स मां पिस्टल कढियो ऐं मूंखे गाॾी बीहारण जे लाइ चयो। पासे में ॿी का ऑलरेडी गाॾी बीठी हुई, उहा हुन में चढ़ी हली वई। तूं घणो ॻाल्हाए चुको आहीं। जेकॾहिं मुंहिंजो भाउ ख़राब आहे त तुंहिंजी भेण बि पाक दाबन कोन हुई। उहो 3 महीननि जो ॿार पेट में खड़ी सेजे ते पहुती हुई। मार ना, रुकजी छो पियो आहीं? आख़िरी ख़बरूं मिलण ताईं सुहेल अज़ीम ख़ान जे क़ैद मां भॼी निकितो, ज़ख़्मी हालत में बि हुयो ऐं उन खां पोइ संदसि जा पेरा मिलनि ई नथा। शेरी, थी सघे थो त अंकल अज़ीम सुहेल खे वरी झले वरितो हुजे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।